थरपारकर ज़िले के हेडक्वार्टर वाले शहर मिठी में पाक आर्मी ज़िले इंतजामिया और सिंध साइकिल एसोसिएशन पारां 3 ॾींहं थर साइकिल रेस के नाले से साइकिल रेस मुनक़द कई वई, जंहिंमें सॼे पाकिस्तान के मुख़्तलिफ़ शहरनि में साइकिलिस्ट हिस्सो वरितो। पहिरीं ॾींहुं थरपारकर साइकिल रेस दौरान 70 किलोमीटर, ॿिए ॾींहुं 42 किलोमीटर, टे ॾींहुं 52 किलोमीटर मुफ़ासिलो तय कयो वियो। असीं तरपार्क मिट्टी में आयो, इलाही ख़ुशी थिए पियो असांखे। बाक़ी हवा भी ज़्यादा आहे, हिते ज़्यादा चढ़ाई आहे, न पहाड़ी इलाइक़ो आहे, रेगिस्तान आहे। असां हुते पंहिंजी वारो शहर में ट्रेनिंग कंदा आहियूं, हुते पिलिंग रोड आहे, अहिड़ी रोड न सख़्तु आहे। बाक़ी असीं पोइ बि मुक़ाबला कयासीं। हा, पाक आर्मी का सलूट आहे, सलाम आहे, इन्हनि जे सम्झ खिराज़ तहसीन पेश कंदासीं। ऐं हर वक्त हाज़िर आहे स्पोर्ट के हवाले से जिस तरह भी मुकाबला करनि पिया साइकिल ते, अहिड़ी मुकाबला हर महीनो या साल में हुअणु घुरिजनि, सम्झे। हाँ, पहिरीं मरतबा ही तरपार्क मिट्टी में साइकिलिंग में शिरकत कई है। ॾाढी आवाम में भी इलाही मोहब्बत आहे, हमें काफ़ी खुशी हुआ। मैं सबसे पहले पाक आर्मी को सराज तहसीन पेश करता हूँ। पाक आर्मी ने काफ़ी हमें प्रोटोकॉल दिए, पाक आर्मी ने काफ़ी हमें सपोर्ट किए। साइकिल स्पोर्ट जो रेलगाड़ी की तरह यहाँ रैली गुजर रही थी, बिल्कुल उसमें शिरकत की इन्होंने। हुकुम से साइकिल रेस होते रहते हैं और करते हुए हाँ भी रहे हम इंशाल्लाह नेशनल सदर को हम यही कहना चाहते हैं। इस रेस के हवाले से माशाल्लाह हमारी बहुत बेहतरीन सिक्योरिटी इन्होंने दी है। हमारा पारकर की जो ज़मीन है, मट्टी है और तर का इलाका भी माशाल्लाह बहुत बेहतरीन है। इस वक्त मट्टी के जो इलाके में हम घूम रहे हैं, काफ़ी यहाँ के लोग फुल जोश व फरोग के साथ हमारे साथ रहें और हमें इनामत जो नेशनल सतहों पे भी गेम होते हैं उससे भी ज़्यादा हमें इनामत हासिल हुआ है इस रेस में मट्टी के पाक आर्मी के तरफ से, माशाल्लाह अल्लाह के हुक्म से। ॾाढी ख़ुशी थी थरपारकर अचण में, ऐं असांजी जेकी माना जेतिरी ख़ुशी थी आहे उनजी असां इज़हार नथा करे सघूं। ॿी ॻाल्हि हीअ आहे त असांजो जेको मिशन आहे, असांजो मिशन आहे त जेकी असांजी न्यू जनरेशन आहे, ही न्यू जनरेशन जेकी आहे हार्ड गेम के छॾे सॉफ्ट गेम में घणी करे इन्वॉल्व थी वई आहे। सॼी राति सॼे ॾींहुं मोबाइलनि में लॻियल आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता मुल्क ते को ॾुखियो वक़्तु अचे त हीअं न थिए त हीअ जनरेशन फेसबुक ते कमेंट करे पंहिंजे घर वेठी हुजे। हिननि खे घरां कढणो आहे ऐं इन गेमनि में इन्वॉल्व करे हिननि खे फिज़िकली फिट करिणो आहे। सॼे जेको आहे पाकिस्तान जी यंग जनरेशन पाक आर्मी जेकी आहे वधीक जेको आहे, जेको बि, छो त हीअ इवेंट त हुननि जो ई हो ऐं हुननि जेकी हिन में एफर्ट्स पाक आर्मी कई आहे, जेतिरी असांजे लाइ कयो आहे, हुनजो को मिसाल माज़ी में न मिली आहे अॼु ताईं। जेतिरो पाक आर्मी अॻिते वधे ऐं कमु करायो आहे, हीअ जेको इवेंट मुनक़िद करायो आहे, इन में पाक आर्मी जे शुक्रिया अदा कयां थो ऐं सलाम पेश कयां थो सॼी हिन जी हिते जी जेकी मैनेजमेंट आहे हुनखे, कर्नल साहब के, मेजर साहब के, जेतिरा भी हिते जा ऑफिसर आहिनि सभिनी जो आऊं शुक्रिया अदा कयां थो। तरपारकर वालों के लिए हम अवेयरनेस पैदा कर रहे हैं कि लोग सॉफ्ट गेम से निकल के हार्ड्स गेम में आएँ और उनकी हेल्थ और सब कुछ सही हो। और दूसरी जो आर्मी और पब्लिक में फासले पैदा हैं कि ये फासले ख़त्म हो, हम एक हो, एक कौम हो, एक प्लेटफॉर्म पे हो, पाक अफवाज का शाना बशाना हम चल सकें और पाकिस्तान की हम खिदमत कर सकें और हम तरसे लोगों को इवेंट्स में, इंटरनेशनल इवेंट्स में निकाल सकें और इनको हम राग़िब करें कि आएँ आप पाकिस्तान के लिए, आप कोशिश करें, मेहनत करें, पार्टिसिपेट करें और पाकिस्तान का नाम रोशन करें। आप इंशाल्लाह इस तरीके से इवेंट्स दोबारा भी होंगे और इससे भरपूर होंगे और पाक अफवाज के साथ हमारे इवेंट्स होंगे। इन तकरीब में मेहमान खास जनरल ऑफिसर कमांड 18 डिवीज़न मेजर जनरल मोहम्मद काशिफ, डिप्टी कमिश्नर नवाद मोहम्मद सोहो, ADC 2 कबीर शाह, AC मिठी राजेश गोयल ऐं लाइव स्टॉक खाते के डिप्टी डायरेक्टर गोर्धन दास नाई ऐं शहरनि वॾे अघ में शिरकत कई। तकरीब दौरान सकाफ़ती रंगनि खे शामिल कयो वियो, जंहिंमें उटनि जी नाच तोड़े थरी सकाफ़ती लिबास पाए थरी लोक गीतनि ते रक़्स कयो वियो। पाक आर्मी जी परेड पिणु शामिल हुई।
फायर साइकिल रेस दौरान 5 वॾा इनाम पहिरीं 5 नंबर ते ईंदड़नि खे ॾिना विया। पहिरें नंबर ते आर्मी टीम खे 50,000 जो इनाम, ॿिए नंबर ते कराची डिवीज़न टीम 30,000 जो इनाम, टे नंबर ते कराची टीम ब्रावो, चौथे नंबर ते आर्मी टीम ऐं पंजे नंबर ते हैदराबाद टीम खे इनाम ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान ख़ासि जनरल मेजर मोहम्मद काशिफ जो चवणु हो त थरपारकर जे माण्हुनि में जज़्बो आहे ऐं असां अहिड़ा प्रोग्राम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंदा रहंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु जुनेद आज़ाद, सिंध टीवी न्यूज़, मिठी थरपारकर।